सलाम अलैकुम भोतार। वालेकुम अस्सलाम। आ मोहम्मद रमजान तू आई किथे? हलिया हलिया असां तो तुंहिंजूं वाटूं पे निहारियूं था। बिस्मिल्लाह। मता 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 बाबा मता। साईं जिन जो न्यापो मिलियो अची हाज़िर थियो आहियां। हा 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 भाऊ कामिल साईं मोहम्मद रमजान खान सॼी उमिरि बाबा साईं जी ख़िदमत कई। बाबा साईं जो मत से एतिरो त एतबार हूंदो हुयो जो हर ॻाल्हि में पहिरीं सलाह साईं मोहम्मद रमजान खान खां वठंदो हुयो। हा भाऊ छो न बेशक पर भाऊ ॻाल्हि कबी सची पर असां खां वॾी ग़लती थी वई। पाण मोहम्मद रमजान जो क़दुरु कोन कयो। हिकिड़े वात ॻाड़े छोरे अब्दुल्ला जी ॻाल्हियुनि ते लॻी पियासीं। हा यार ग़लती पाण खां बराबरि थी वई आहे पर मोहम्मद रमजान खान साईं आहे वॾी दिलि वारो माण्हू। भोतार मूं हाजी साहब वॾे जो लीमक खाधो आहे। हुन जे पुटनि जूं ॻाल्हियूं दिलि में कीअं कंदुसि? ॾिठो ई कामिल खान इहे अथई असली माण्हू। मोहम्मद रमजान खान सच पुछी त असां तुंहिंजे अॻियां ॾाढा फिका पिया थियूं। भोतार इहे कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया करियो? भला हुकुम करियो अलाह जे कीअं यादि कयो अथव? हा हेॾां वे 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 हेॾां वे वे बाबा वे 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 बुज़ुर्ग सम्झी तोखां हिकिड़ी सलाह पुछणी आहे। अनवर खान तुंहिंजी ॻाल्हि मञे अलाइजे न? आऊं त मिसकीन माण्हू आहियां भोतार। अमीं ऐं वॾेरो अनवर ॿई मुंहिंजा साईं आहियो। मुंहिंजो कमु आहे अर्ज़ु करणु। मञणु न मञणु अव्हां जे अख़्तियार में आहे भोतार। हा अदा आऊं हिकु पुट ऐं धीउ जो पीउ पिया आहियां। सुभाणे हुनजी शादी मुरादियूं पिया आहिनि। अहिड़नि मौक़नि ते बि जेकॾहिं पाण ॿाहिरि गॾिजी न वेठासीं त राॼ खिलंदा। अनवर जंहिंजे लाइ चवे उनखे विच में विहारे था फ़ैसिलो करियो। असां ते जेको ॾंडु ॾोह पवंदो सो त असां भरे ॾियण लाइ तयारु आहियूं। हा मोहम्मद रमजान खान वेली हाणे इहो सॼो बार थी तुंहिंजे मथां। हा इहो कुर्ब कर असां ते। हा मोहम्मद रमजान खान तोखे इन जे लाइ असां तकलीफ़ ॾिनी हुईसीं। अलाह सभु चङी कंदो भोतार। बसि तूं हाणे भली हल पर जवाब सिखो ॾिजांइ। हाज़िर भोतार। हाणे मूंखे इजाज़त आहे। हा अचो हले हले। चङो भोतार। कीअं भाऊ काबिल ठीकु आहे? मवाली मत आई मेरा मवाली मेरा मत मवाली अरे अरे मुझे तो के बनो दोस्त समझो दोस्त। अरे पर तू तो नाग निकते नाग। अरे तो दस नहीं मुझे नहीं वाके मारा चना मवाली मारा चना। मुझे काम खबर नहीं बुला मुझे का खबर का नहीं बाबा। सच्ची बुधा मवाली तो वडे रन के मुझे घर जो न सुनो मु बराबर तो संतगा कया अब्दुल्ला मुके मारे छ। अरे तो जड़ो खसीस मानु तो मारण दे नायक बुनाए तो जड़े खसीस मानु के मारण में छा मिलंदो रे। अरे उठे उठे अरे फान वडी पजे वडे रन के चो तो जेव जेरो उदस तो रही बात पला जरूर वतन वाजे।
बाप अब्दुल्ला तू चाचा रमजान मुझे रहीमा के मारे जरियो चाचा रहीमा के मारे जरियो सब्र कर अब्दुल्ला सब्र कर अब्बा जेका अल्लाह जी मर्जी अच अच मूसा अंदर अच अब्बा अंदर अच हितां सवलो थी वियो पुट भेण तू खुश आई ना हाँ अदा रहीमा जो ॿुधोसूं ॾाढो दुख थियो बस अदी हुन वीचारी जी का हयाती एतिरी हुई ज़ालिमन केॾो कहर कयो रहीमा केड़ो डो कयो संदन हथी मिठा मूं सॼी उमिरि धिका खाधा आहिनि रुली रुली मसे वञी पंहिंजो घर ठाहियो भेण मुंहिंजो घर फिटी वियो मुंहिंजो घर फिटी वियो भेण हाणे हीअ हयाती कहिड़े कम अदा सबर कर अदा वे अदा अब्बा हिम्मत धारी है केड़ियूं ॻाल्हियूं पियो करी चाचा मता न मनी तू रुगो वेठो ॾिस आऊं तेसी कोन मरंदुसि जैसी रहीमा जो पलांत न कंदुसि अब्बा रुगो जोश कम कोन ईंदो अब्बा होॾां बि रहज़न आहिनि तूं अकेलो कीअं मुंहुं ॾींदे हुननि खे त पोइ माच करे वेही रहा न न चाचा न ए वध में वध खणी मुंहिंजो सिर वेंदो न हाणे मूंखे पंहिंजे सिर जी परवाह कान्हे तकड़ न कर अब्बा तकड़ न कर आऊं वञा थो वॾेरे अनवर सां मिलण हुन सां वञी थो सलाह करियां चाचा वॾेरनि जो आसरो अजायो आहे हिननि वॾेरनि जो आसरो अरे मुंहिंजो ई हाल कंहिं कयो आहे अञा तूं तो चईं उन्हनि वॾेरनि खां मदद वठूं अब्बा वॾेरो अनवर ऐं पाण साॻी ॿेड़ीअ जा सुवार आहियूं अब्बा जिन तोसां कई आहे तिन वॾेरे अनवर सां घटि कई आहे उहो त बराबरि आहे चाचा पर अॻियां वरी बि असां जहिड़नि ग़रीबनि खे कंदा उहे असांजे पारां कोन हली मिलंदा ठीक है चाचा तू चई तो पोइ भले ॻाल्हाए चङो चङो अब्बा पहिरीं तूं वेंहिंजी सहजी थक लाहे वेह मानी टुकर खा शाबाश अम्मा मिठा तूं भाउ खे मुंहिंजा कपिड़ा ॾे तेसीं आउं वॾेरे अनवर सां ॻाल्हाए थो अचां चङो बाबा न चाचा रमज़ान न ये कॾहिं न थींदो कॾहिं कोन थींदो इहा आउं कॾहिं थो चवां त ईअं कर बुधार पर चाचा रमज़ान तूं हुननि वटि वहीं छो घटि में घटि मूंखां त पुछी हा पुछां हा त तूं छॾी कोन हा बाक़ी तोखे लाचारो वञण जो लाचार त कोन हो भोतार पर माण्हू दुश्मन जी ॻाल्हि ॿुधे दुश्मन कहिड़ा घाट पियो घड़े इहा ख़बर रखणु ज़रूरी आहे चाचा रमज़ान जवान माण्हू आहियो हिकदमि जोश में अचो वञो आउं आहियां त मिसकीन भोतार पर सॼी उमिरि वॾेरे वॾे सां गॾु गुज़ारी अथमि थोरी घणी दुनिया जी ख़बर त हूंदी हुअमि भोतार चाचा रमज़ान हुननि जो नालो थो ॿुधां त मुंहिंजो रथ थो टहिकण लॻे भोतार
अब्दुल्ला बि आयो आहे। अब्दुल्ला किथे आहे? घर विहारे आयो आहियां पुतार। चढ़ियो आहे छा जो ईअं मथे थो फिरंदो? हुनखे ख़बर कान्हे त हुन पोयां कहिड़ा कात कुआड़ आहिनि। गुलनि खे चइसि त वञी ॿेले में छॾे अचेसि, बाक़ी सलाह पोइ कंदासीं। हाज़िर पुतार। अम्मा तू ऐं बाबा पंहिंजे लेखे फ़ैसिलो करे छॾियो? न्याणियुनि खां पुछबो आहे छा? असां में अञा इहो रवाज कोन पियो आहे। रिडनि ऐं बकरियुनि खां बि कोण माल कोन पुछबो आहे। पोइ उन्हनि में असां में कहिड़ो फ़र्क़ु आहे? इहे ऊंधियूं ॻाल्हियूं उन्हनि किताबनि में लिखियलूं हूंदियूं। माई मग़ज़ बि तुंहिंजो उन्हनि किताबनि ख़राब कयो आहे। किताब मग़ज़ ख़राब कोन कंदा आहिनि, मग़ज़ ते पयल पर्दा हटाईंदा आहिनि। हाँ, इहो बि किताबनि में लिखियल हूंदो आहे त औलाद माइट सां मुक़ाबिल थी ॻाल्हाए। आऊं बि चवां इहे सबक़ तोखे किथां था मिलनि? इहो मिणमिण छा पई करीं? ॾाढी ॻाल्हाए। अम्मा मूं तोसां कॾहिं बि बेअदबी कान कई आहे। बेअदबीअ खे कहिड़ा सिंग थींदा आहिनि अम्मा? तोखे मुंहिंजो ॻाल्हाइण नथो वणे त मूं बस कई। इहा ॻाल्हि त कान्हे अम्मा। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए। जी अम्मा। तूं मूंखे पंहिंजो दुश्मन छो थी समझी? मूं त कॾहिं अहिड़ी ॻाल्हि सोची बि कान्हे अम्मा। मां तुंहिंजी माउ आहियां। माउ हमेशह औलाद जो भलो सोचींदी आहे। तो मुंहिंजो जेको भलो सोचियो आहे उन में मुंहिंजी का भलाई कान्हे। तुंहिंजी भलाई छा में आहे? तूं उन जिन खे पंहिंजो सॼण थी समझी? तिन शहर वञी छा कयो आहे का ख़बर अथई? माई भागा शहर वञी पुट खे मंगाए आई आहे। वरी मुंहं जी पकाई त ॾिसी न, मंगणे जी मिठाई ॾियारे मोकिली अथनि। एतबार नथो अचे? वञ वञी ॿाहिरि ॾिस। माई तोखे अलाए कॾहिं होश ईंदो। ही वञ कंपाउंडर खे तोखे दवा ॾींदो ऐं पाबंदी सां इहो वज़न वठिजी। ठीकु आहे? शाबाश। बाबा अच तूं। छा थियो अथई? अखियूं मथे कर। बाबा तोखे त साई आहे। छा नालो अथई? शाह मोहम्मद। शाह मोहम्मद ख़ान ही दवाऊं लिखी थो ॾेई। स्टोर तां वञी वठ ऐं कंहिंखां ई पढ़ाए वठिजी ऐं जीअं जीअं वज़न लिखियो अथमि पाबंदी सां वठिजी ऐं मुकमिल आराम कजे। ठीकु आहे? साईं मां ॾाढो ग़रीब आहियां, स्टोर जे पुॼनि त पैसो न आहे। अरे यार दरवेश ऐं को दफ़ा चऊं बि ही वठ मेडिकल स्टोर वारे खे वञी ॾे, तोखां पैसा कोन वठंदो। शाबाश उथ। अच बाबा अच। छा तकलीफ़ अथई? पेट में सूर आहे साॼे कहिड़े पासे? साॼे पासे। साह खण, वात खोल। अस्सलाम वालेकुम अम्मा। वालेकुम अस्सलाम अब्बा।
एतिरी देर एतिरी घणी देर त कान थी अमा। अब्बा तोखे थोरी देर थिए थी न त मूंखे अलाए कहिड़ा कहिड़ा डप वेड़ियो वञनि। जल्दी घर ईंदो कर पुट। अमा माण्हू कम सां निकिरंदो आहे त पोइ देर बि थी वेंदी आहे। तोखे कहिड़ो लाचार पियो आहे ॿिनि ॿिनि हंधनि ते वञण जो। सुबुह जो नौकरीअ ते वञी शाम जो वरी ख़ैराती अस्पताल में। अमा जे मुंहिंजे वस हुजे त सुबुह जो वञी ख़ैराती अस्पताल हलाया। उते जेके माण्हू रहनि था न से ॾाढा ग़रीब आहिनि वीचारा। अब्बा आऊं तोखे झलियां कोन थी। ख़ुदा जे ख़ल्क़ जी ख़िदमत वॾो सवाबु आहे। पर पुट घर जल्दी ईंदो कर। हाज़िर हाज़िर मुंहिंजी मां हाज़िर। शल जुड़ियो हुजी कॾहिं को सोवाह न लॻे। बाक़ी पुट हाणे शादी कर। तुंहिंजो औलाद हथनि में खणा। अमा अमा बुख लॻी आहे ॾाढी। आऊं जॾहिं तुंहिंजी शादीअ जी ॻाल्हि थी करियां तूं नटायो वञी। भला ॻाल्हि ॿुध। सॼी उमिरि सकीना लाइ वेठो हूंदे छा? जाफ़र वारनि पाण सां हेॾी कई आहे। पंहिंजी उन्हनि सां कहिड़ी मिटी माइटी। अमा इहा ॻाल्हि कान्हे, इहा ॻाल्हि कान्हे। भला तव्हां का छोकिरी ॻोल्ही आहे? अब्बा मूंखे शहर जे माण्हुनि जी कहिड़ी ख़बर। तूं ऐं चाचा अनवर नथा ॻोल्हियो? हा ठीकु आहे, चाचा अनवर खे नियापो मोकिलियां थो। अचे पोइ ॿई गॾिजी था ॻोल्हियूं। भला हाणे ख़ुशि? हा चङो आउं तुंहिंजे लाइ मानी खणी थी अचां। ठीकु आहे। बेटा तूं केॾी महिल आई आहे? छा थी वियो आहे तोखे? मूंखे छा थी वियो? मूंखे छो खणी अहिड़ा हाल कया थी? पंहिंजा हाल आहिनि अहिड़ा मिठा। तूं इन्हनि ते केतिरो कुड़ंदी? दुनिया सां लॻ लॻापा टोड़े केतिरा ॾींहं वेंदे। मिठा खायां पिया पियो, दुनिया सां गॾिजी उथियां विया पियो, ॿियो छा करियां? मूंखे ख़बर आहे कहिड़ो थो ईअं वेहीं। तो त मूंखे बि सफ़ा विसारे छॾियो। आउं त जहिड़ो कर तुंहिंजे लेखे आहियां ई कोन। मिठा मूं त पंहिंजो पाण खे विसारे छॾियो आहे। कॾहिं कॾहिं मूंखे पंहिंजो पाण ते शक थींदो आहे त आउं आहियां बि की कोन आहियां। अहिड़ियूं ॻाल्हियूं छा लाइ थो सोची? शायदि इन करे त आउं कुझु करे नथो सघां ऐं जेकी करणु चाहियां थो उन लाइ दिलि नथी मञे। छॾे ॾे इन्हनि ॻाल्हियुनि खे। अजायो पाण खे मुंझाइण मां फ़ाइदो? तूं छा करियां? ॿाहिरि निकिर। ज़मीननि जो कमु कार हली वियो आहे, कुझु उन्हनि ॾे बि ध्यानु ॾे। ज़मीनुनि जे कमकार लाइ चाचो रमज़ान वेठो आहे। हुनखे मूंखां वधीक ख़बर आहे। बाबा जी ॿी ॻाल्हि आहे, धणी त तूं आहीं। बेटा मूंखां कोन थो पुॼे ज़मीन ते वञणु। छो नथो पुॼे? हर भरू पाण खे माज़ूर न कर। हा मिठा इहो तूं सच थी चईं। ऐं वाकई ज़हनी तौरु पंहिंजो पाण खे माज़ूर थो सम्झां। मुंहिंजी ॻाल्हि बि कोन मञींदे। माण्हू वांदो वेठो हूंदो त अजाया पिया ख़्याल दिमाग़ में ईंदा। ईअं त पाण खे साड़े ॻारे छॾींदे। दुश्मन ख़ुशि थींदा, ॿियो हाणे छा?